असां हिते नंढड़े अरमान अली एरी जे घर आया आहियूं ऐं जंहिंखे दिमाग़ जी कैंसर आहे ऐं माइटनि काफ़ी सारो इलाजु करायो आहे पर वीचारा तक़रीबन हालातुनि खां मजबूर थी करे हाणे पंहिंजे घर ताईं महदूद आहिनि ऐं हुननि जो असांजो चीफ जस्टिस पाकिस्तान वज़ीर आला सिंध सईद मुराद अली शाह, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं जेके वस वारा आहिनि उन्हनि खे अपील आहे त बराए महिरबानी अरमान अली जो इलाजु करायो वञे ऐं हुनजी मदद कई वञे। माली हालात सफ़ा ख़राब आहिनि। कल्ह टियों ॾींहं खां वठी मां खां ज़िद थो करे मूंखे स्वेटर वठी ॾे, सर्दी काफ़ी थी आहे, मां रोई रोई ॿाहिरि हली थी वञे, एतिरो पैसो करे ॿार खे स्वेटर वठी पाराए। हालात बिल्कुलु ख़राबु आहिनि असांजा। काफ़ी हल मुंहिंजो पीउ वीचारो ग़रीब आहे, इलाजु कराई पिनी मंगी माण्हू अहिड़ियूं हेल्पूं वरितई, कंहिंखां उधारा वरितई, हिन जा माली हालात सफ़ा ख़राबु आहिनि। वधीक तव्हांखे गुज़ारिश आहे तव्हांजे साम्हूं आहे, जेतिरो थी सघे असांजी हेल्प कयो। बहू ये 2017 खां वठी बीमार आहे। असां ॾाढो इलाजु करायो, आगा खान मां बि करायो आहे, यूनाइटेड हॉस्पिटल मां बि करायो आहे, ॿियो असगर हॉस्पिटल मां बि करायो आहे, काफ़ी अस्पताल में करायो, लेकिन छोकिरे खे फ़र्क़ु न पियो आहे। तव्हांजे साम्हूं आहे असां नंढिड़ो 3 सालनि खां मुंहिंजो पुटु हले कोन थो, ऑपरेशन खां पहिरीं सही हो बिल्कुलु, हाणे ॿुधी बि कोन थो सघे, नज़र बि कमज़ोर थी वई अथसि। असांजा हालात तमामु ख़राबु आहिनि पर असांजी मदद केर बि कोन थो करे। असां काफ़ी दफ़ा फेसबुक वग़ैरह ते मोकिलिया पर कंहिं बि वॾे बि को बि ईअं सार संभाल ते कोन थो अचे। असां ग़रीब माण्हू मिसकीन, असां खाइण लाइ कुझु बि कोन्हे, असां ग़रीब आहियूं। असां बचे जे लाइ चेकअप जे लाइ बि पैसो कोन्हे घर में। अॼु मुंहिंजो पुटु हर रोज़ु चवंदा बि मूंखे हीअ शइ वठी ॾेई वठे, एतिरो कोन्हे मां पंहिंजे पुट खे उनजी फरमाइश पूरी करे सघां। असां तमामु मिसकीन ग़रीब आहियूं। मां पंहिंजे पीउ जे घर में रहंदी आहियां, मुंहिंजो पंहिंजो घर बि कोन्हे। हाणे त सभिनी वॾनि खे इहा अपील आहे, वज़ीर आला बिलावल भुट्टो ज़रदारी, मुंहिंजे बचिड़े जो कुझु इलाज वग़ैरह करायो वञे त महिरबानी थींदी। असां वटि एतिरो पैसो रोकड़ कोन्हे, असां पंहिंजे बचे जो कुझु कराए सघूं। ॿुधो हिन जे माउ ऐं हिन जे माइटनि जो चवणु हो त मुराद अली शाह, बिलावल भुट्टो, वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान खां अपील था करियूं त हिन जी मदद कई वञे। कैमरामैन सलेमान शाह सां गॾु मुश्ताक गबोल, मलीर। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.